गवर्नमेंट होनरी स्कूल टंडोला यार में मुख्तलिफ कोर्स मुकम्मल कंदड़ नियाणियुनि खे सर्टिफिकेट ऐं शील्डूं ॾियण जी शानदार तक़रीब रिपोर्ट मंज़ूर कालरो। टंडोला यार ज़िले जे नियाणे लाइ क़ाइमु थियल गवर्नमेंट वोकेशनल स्कूल बकेरा रोड टंडोला यार जे इंतज़ामनि हेठि मुफ़्त में मुख्तलिफ कोर्स मुकम्मल कंदड़ नियाणियुनि खे सर्टिफिकेट ऐं शील्डूं ॾियण जी यादगार तक़रीब थी। हिन तक़रीब लाइ म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन बतौर ख़ासि महिमान हुयो, पर पाण हिन यादगार प्रोग्राम में मसरूफ़ियतनि सबबि शिरकत न करे सघियो, जॾहिं त सैयद फरमान अली शाह रिज़वी अगणो प्रो वाइस चांसलर अज़ीज़ुल्ला चांडियो डायरेक्टर NAVTTC सिंध अब्दुल कदीर सोहो डिप्टी डायरेक्टर NAVTTC सिंध सुहैब फारूक कायम खानी मिसिस शमा अली प्रिंसिपल कैंट वुमेन डेवलपमेंट इंस्टीट्यूट हैदराबाद समेत इदारे जा ॿिया अॻवान जिन में औरत ऑफिसर्स महिमान तो शरीक थिया। ख़ासि महिमाननि खे अजरकूं ऐं शील्डूं पेश कयूं वयूं ऐं पाकिस्तान जे क़ौमी तराने खे सभिनी उथी भी एतिराम सां ॿुधो। कॉलम लेखक मंज़ूर कालरो ख़ुसूसी तौर शरीक थी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे हुन प्रोग्राम जी मेज़बानी मिस्टर अब्दुल रज़ाक ओठो जी ख़िदमतुनि जी साराह कई। हिन प्रोग्राम में मोहम्मद शनीसर मीरजत बि शरीक हुआ। नियाणियुनि जी वॾी तादाद में शिरकत कई। सभिनी महिमाननि लाइ रिफ्रेशमेंट ऐं लंच जो पिणु बहितरीनु इंतज़ाम कयो वियो हो।